मलीर में मकामी चूंडुनि जे हवाले सां यूसी मुराद मेमण जे हाशिम खासखेली ॻोठ में मलीर कम्युनिटी अलायंस मलीर जी कॉर्नर गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें पाकिस्तान खासखेली इतिहाद जो मरकज़ी वाइस चेयरमैन याकूब खासखेली, नामज़द चेयरमैन यूनिस AK, वाइस चेयरमैन सदाम बलोच, जनरल काउंसलर जमील अहमद मेमण, अयाज मेमण, मोहम्मद अनवर खासखेली वॾी तादाद में रहवासियुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाणनि जो गुलनि जी पतियुनि सां इस्तक़बाल कयो वियो। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त मलीर जा माण्हू अॼु बुनियादी सहूलियतुनि ऐं बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। मलीर में ताज़िम बरसातुनि जे करे संदन कारकर्दगी अवाम जे साम्हूं आहे। जेकॾहिं यूसी मुराद जी अवाम तब्दीली चाहे थी, जेका मलीर जी नौजवाननि क़यादत जी सूरत हुजे, त पोइ ऑल कम्युनिटी अलायंस मलीर जी शक्ल में मौजूदु आहे।